नाज़िन प्रेस क्लब ठुल में 1 साल अॻु क़त्ल थी वियल बाहू खोसो जे सहाफ़ी नूर लंजवाणी जी वरसी तक़रीब मल्हाई वई। वरसी तक़रीब में एल मेहमान धरती टीवी न्यूज़ जी रिपोर्टर मीर मोहम्मद बोरो सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीति वढिया आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी असीं मौजूद आहियूं ठुल प्रेस क्लब में सहाफ़ी शहीद नूर लंजवाणी जी पीरी वरसी मल्हाई पई वञे। हिते ठुल प्रेस क्लब में सीनियर सहाफ़ी सियासी समाजी माण्हू मौजूद आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू नूर लंजवाणी जी शहादत खे कीअं पिया ॾिसनि। पहली वरसी आहे। सब दोस्त जेके यूनियन ऑफ जर्नलिस्ट जेको आहे हिन में मुतरका डिवीज़न जो सदर ऐं जनरल सेक्रेटरी हिते आयल आहिनि। माना हिन में अंदाज़ो आहे त उन्हनि खे हिन ते वॾो रंजिश आहे। असां सभिनी सिंधी माण्हुनि जी ख़्वाहिश हुई त क़त्ल जेको आहे उहो तमामु वॾो ॾोह आहे ऐं हिन जा कातिल गिरफ़्तार थियणु घुरिजे। हिन बाहू खोसो जहिड़े पुठिते इलाइक़े में आज़ाद सहाफ़ जो रुझान वधो। हुन कलम जे पूरे वसीले हुन तमामु पंहिंजो सघारो आवाज़ भी पैदा कयो। उनखे उनजे क़त्ल में जेके हिन इलाइक़े जा भासर जेकॾहिं मुलविस आहिनि, जेके क़त्ल जे केस खां वठी जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं पुलिस जे पहिरें में ऐं जकाबाद ज़िले जी जेका पुलिस इंतज़ामिया आहे उहा जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ अमली तौर ते कोई भी किरदार अदा न पई करे। क़त्ल आहे इंतहाई अफ़सोसनाक आहे। अॼु उनजी पहिरीं वरसी आहे पर उनजा कातिल अञा ताईं आज़ाद आहिनि, ॿाहिरि घुमनि पिया। पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण जे लाइ तयारु कोन्हे। आज़ाद सहाफ़ जो क़त्ल आहे हिकु इंसानियत जो क़त्ल आहे। छो त शहीद नूर लंजवाणी खे हक़ सच लिखण जे ॾोह में हितां जे भोतारनि जेको आहे सो ग़लति इल्ज़ामी कराए वियो, क़त्ल कराए। असीं हुनजी मज़म्मत कयूं था। हिकिड़ो मुख़लिस बाकिरदार सहाफ़ी हो जंहिंखे वक़्त जे रहज़ल बेदर्दी सां क़त्ल कयो। अॼु जेको आहे सो ठुल तालुके जे सदर आरिफ करीम नूर खे जस्ता ॾियो जंहिं मुंहिंजी पहिरीं वरसी मल्हाई आहे ऐं समूरे ज़िले ऐं लाड़काने जे दोस्तनि सहाफ़ियुनि खे हिते गॾु कयो आहे। ऐं असांजी इहा ई डिमांड आहे त शहीद नूर लंजवाणी जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ते पहुचाए वञे। नज़र तव्हां ठुल जे सीनियर सहाफ़ियुनि सियासी समाजी माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि जो पिणु इहो चवणो त जेको सहाफ़ी शहीद नूर लंजवाणी जा जेके कातिल आहिनि उहे मुख्य कातिल आहिनि, तुम गिरफ़्तार न आहिनि थी सघा। हिननि IG सिंध DIG लाड़काने खां इहो घुर कई त जेके शहीद लंजवाणी जा जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे, जीअं उनजे वारसनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन अशरफ सां गॾु मीर मोहम्मद बुल्लो, धरती टीवी न्यूज़ ठुल।